और तो घुड़ियों तो सिर्फ जो सिर्फ अल्लाह सहेगा कुल दुल्लाह अविदुर रहमान अय्यम्मा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजहर बिस्सलातिक वला तुखाफित बिहा वब्तगि बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। कुरान शरीफ फरमाए तो पुटन ॾियण वारो आहे हिकिड़ो अल्लाह साईं, नियाणियुनि ॾियण वारो आहे हिकिड़ो अल्लाह साईं। अफ़मन यहदि मन यशाअ इनासा वयहदि मन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा वयजअलु मन यशाअ अक़ीमा। कुरान मजीद फरमाए तो नफ़े नुक़सान जो मालिक आहे हिकिड़ो अल्लाह। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन। कुरान मजीद फरमाए तो इज्जत इज़्ज़त जो मालिक आहे तो सिर्फ हिकिड़ो अल्लाह। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अजीजो संभालो बात नंबर पहिरें ते पाण में तौहीद पैदा शिरक जे वेझाई न वञो। शिरक किने मां किनी शइ आहे। इन्नमल मुशरिकून नजस, मुशरिक पलीत आहे। मुशरिक जे मथां अल्लाह जन्नत खे हराम करे छॾियो आहे। हर्रमल्लाहु अलैहिल जन्नत व मअवाहुन नार व बिअसल मसीर। हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे नसीहत कयो आहे। कॾहिं फरमाए थो क़ाल लुक़मानु लिब्निही व हुवा यइज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। किन्ने मां किन्नू गुनाह वात शिरक। अज असांजा मुसलमान भाई कुरान मजीद ॿुधण वारा, कुरान मजीद समझण वारा, वो भी शिरक वारे मर्ज़ में फाथा।
शिरक वारी बीमारी में गजा अजीजो मेहरबानी करे पाण में तौहीद पैदा कर। मुझे प्यारे नबी वारो रस्तो आही तौहीद जो कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह। ओ मुझा भाइरो नबी साईं फरमायो मां मोहम्मद करीम वारो रस्तो आ त कुरान मजीद वारो आ ऐं कुरान मजीद जो बुनियाद आई तौहीद ते। सजो कुरान मजीद तौहीद में भरियो पियो आहे। मक्के जा मुशरिक मक्के जा काफिर भी कावड़िया त नबी साईं इन जे लाइ जो साईं खे फरमायूं इत्तिबि कुरान ग़ैर हाज़ा औ बदिलो। ओ सुना मोहम्मद करीम तू असांखे वॾो प्यारो आहे, असांखे तुंहिंजो कुरान मजीद भी प्यारो आहे, पर जेके तौहीद वारियूं आयतूं आहिनि ये कुरान मजीद मूं ड्राए पोइ तोसां ठावा। साईं फरमायो तव्हां चरिया थिया हो, तव्हां पागल थिया हो, तव्हां मस्ताना थिया हो। ईमान जो बुनियाद आई तौहीद ते, मुसलमानीअ जो बुनियाद आई तौहीद ते। जन्नत जे रस्ते जो बुनियाद आई तौहीद ते। मां तौहीद आयो आहे तूं कीअं कुरान मजीद मूं कढाया, कीअं कुरान मजीद मूं ॾाराया। जेकॾहिं तौहीद हली थी वञे त मुसलमानी नथी वजे, ईमान नथो वजे। तौहीद हली थी वञे त जन्नत नथी मिले, तौहीद हली थी वञे त जहन्नम जी बाहि जो माण्हू बल थो बणिजे। साईं फरमायो तौहीद जे सदके जहन्नम जी बाहि खां आज़ादी थी नसीब थिए। कुंतुम अला शफा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा। ओ मुझे प्यारे नबी फरमायो जेको कुरान मजीद जे चवण ते लगी पाण में तौहीद पैदा कंदो वेंदो, अल्लाह जे हुनजो जहन्नम जे लिस्ट में नालो कतराए करे बिस्त जी लिस्ट में नालो हणाए दुनिया आखिरत में हुनखे आबाद ऐं शादाब करे छॾे। अजीजो संभालियो पाण, मेहरबानी करे पाण में तौहीद पैदा कयो। इहो तौहीद वारो सबक तव्हांखे पको कराईंदा ते असांजा बुजुर्ग, असांजा आलिम। हज़रत साईं मुफ्ती वली अल्लाह साहब जन तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि। साईं जन हे भर में मदरसो आहे, वञो साईं सही माना में तौहीद समझो। तौहीद तव्हांखे समझाईंदा त तबलीग जमात वारा समझाईंदा। मां कलाक में या ॿिनि में या ॾेढ में तव्हांखे तौहीद त सॼी नथो समझाए सघां। वञो 3 ॾियारा जमात तबलीग खे ॾियो, 10 ॾियारा जमात तबलीग खे ॾियो। चिल्लो हलिया वञो त तौहीद पकी थिएव। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भाउ, तौहीद खां सवाइ माण्हू मुसलमान नथो रही सघे, तौहीद खां सवाइ ईमान नथो बचाए सघे। ओ मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा अदा, तौहीद अहिड़ो मसइलो आहे, अहिड़ो मसइलो आहे जो जंहिं मसइले में अल्लाह ताला वॾे जलाल में आहे, वॾे जोश में आहे। और तौहीद जे मसइले जे करे अल्लाह से मुझे प्यारे नबी के भी ईअं फरमायो लइन अशरकत लयहबतन अमलुक वलतकूनन मिनल खासिरीन। ओ मुझा मोहम्मद करीम तू वॾो मूंखे प्यारो,
वरी मुझी तो सा मोहब्बत वरो मुझो तो सा प्यार वरो तुम मुझे महबूबा एडो तो तुम मुझे महबूबा जो मां अल्लाह सही तो के सत आसमान पार कराए अर्शे मौला दे घुरायो दमाई पांजी ज़ियारत कराई माई पांजो दीदार करायो माई सुम्मा दला वतदल्ला फकान काब कौसैन व अदगा प्यारो पर मुझा सोना नबी ये गाल समझी लैन अशरत लया बदन अमलुक वला तकूनन मिनल खासिरीन जेकने तोखोमी तौहीद हली वई तोखोमी शिरक थियो तो याद रख जाए मां अल्लाह से सजी तो सा मोहब्बत विसारे वही रहंदुम ऐं तुझा सजी जिंदगी जा नेक अमल तबाह करे खत्म करे तोखे भी खसारे वारन मुंह बनाईंदो माए ओ मुझा भाइरो एडो तौहीद जो मामलो अल्लाह से प्यारो आ जो अल्लाह तांजे प्यारे नबी के तो फरमाए लैन अशरत लया बतन अमलुक वला तकूनन मिनल खासिरीन केड़न लफ्ज़न सा यार ताके वाइज़ो कदी जो ताके असर शिरक में पाण के तबाह करे छड़ियो तो बर्बाद अजीजो संभालो तौहीद हो सवाए नमाज काबिल कबूल नहीं तौहीद हो सवाए कुरान जी तिलावत काबिल कबूल नहीं तौहीद हो सवाए कुरान जो हिफ्ज़ इल्म काबिल कबूल नहीं नबी से फरमायो जेकरे को हाफिज़ा आलिमा कारिया मुफ्तिया तहज्जुद गुज़ारा वडो बाज़ार मुत्तक़ी परहेज़गारा वडो नेक बाज़ार वडो सखिया वडो ज़िक्रन अज़कारन करण वारो पर साईं फरमायो थोड़ी भी शिरक जी बीमारी त यो जहन्नम जी बाहि में वेंदो त वरी न निकिरंदो न हिनखे नमाज़ा कमु ईंदियूं न की हिनखे क़ुरान जी तिलावत कमु ईंदी न की क़ुरान जो हिफ्ज़ इल्म कमु ईंदसि न की तहज्जुद कमु ईंदसि न की ज़िक्र अज़कार ऐं सखावत कमु ईंदसि पर मुंहिंजे प्यारे नबीअ फरमायो हिकिड़ो माण्हू गुनाहगार आहे एबन में भरियो पियो आहे ज़ानी ऐं शराबी आहे जुआरी आहे सारी जिंदगी गुनाहन में गरक थियल अथसि पर तौहीद वारो आहे मुहिद आहे साईं फरमायो जेकॾहिं जहन्नम वियो त मोचड़ो सोचड़ो लॻंदसि सज़ा काटे धक खाई जहन्नम जी बाहि जाले करे आखिर जहन्नम जी बाहि खां निकिरी तौहीद जे सदके बिश्त जे बंगले जो वारिस ऐं मालिक थींदो नबी साईं खे साहिब फरमायो साईं भला अल्लाह साईं जे मथां बि बाननि जा हक़ आहिनि छा साईं खिली पिया मुस्कराए वेठा फरमायो हा हिकिड़ो अल्लाह साईं जे मथां बाननि जो हक़ आहे साहिब फरमायो साईं वो कहिड़ो साईं फरमायो जंहिं बाने में तौहीद आहे जंहिंमें अल्लाह जी वहदानियत आहे जंहिंमें अल्लाह जी हिकिड़ाई आहे हाणे अल्लाह जे मथां हक़ थो बणिजे त हिन बानड़े खे माफ़ी ॾेई ॿियनि गुनाहनि खां अचो जहिड़ो करे जन्नत जो वारिस ऐं मालिक बणाए छॾे
यो अल्लाह जे मथों बानन जो हक़ आ कंहिंजे अल्लाह जो केड़ो नबी सही फरमायो के बानणे में तौहीद आ अल्लाह जी वहदानियत अल्लाह जी हिकड़ाई आ गुनाहन में गरक आ हाणे रब ते यो हक़ आ बाने जो त इन तौहीद परस्त के रब बेन गुनाहन को माफी नसीब करे बिश्त जे बंगले जो वारिस मालूम करे छे अजीजो संभालो इज्जत जिल्लत जो मालिक सिर्फ अल्लाह मौत हयाती जो मालिक सिर्फ अल्लाह मुश्किल कुशा हाजत दरवा कारसाज गैबदार हाजिर नाज़िर सिर्फ हिकिड़ो अल्लाह साईं ये जवाज़ क्यों था तो पूरी फतवा थी लगी ते वाह भी देवबंदी मोहम्मद करीम के नथा मञा अजीजो असां नबी साईं जा आशिक आहियूं असां नबी साईं जा पतंग आहियूं असां नबी साईं जा परवाना असां प्यारे नबी के मञींदा हेॾे न्यारियो मता माण्हू तव्हांखे बुलाइनि वर्गलाइन परेशान करन तागे ते देवबंदी हे वाहबी नबी जा इनकारिन अल्लाह जी जात जो कसमा असा प्यारे नबी के एडो मनीदा हूं असा जो अकीदो ईमान आ जे जाते मिठड़े मोहम्मद करीम जो रोजो अतर ठेला जाते गुंबद खिदरा ठेव पिया हेरे न्यारो जाते नबी सही जो जिस्म मुबारक जिस्म तहर जमीन में आराम पजीरा वो टुकड़ो जमीन वारो अल्लाह सही एडे मान शान वारो बनाए छड़ियो आ जो रब सही पांजे अर्श को भी उन जमीन जे टुकड़े जो मान शान बाला बरतर करे छड़ियो आ असा जो एडो कीदो ईमान माण्हुनि जे हुकुम दे न लगो ए वाह भी नथा मञन नबी के नथा केर न मञींदो नबी साईं चो जेको नबी साईं के नथो मञे वो मुसलमान ही ना वो काफिर आ वो बेईमान वो जहन्नमी ओ मुझा दिलो मुझा भाइयो नबी साईं मनींदा हूं पर मनींदा हूं जी अल्लाह जी प्यारे नबी जो पान कुरान में तारीफ कराया असा प्यारे नबी के मनींदा हूं जी सोने नबी पानी सुञाण पान कराया पान साईं फरमाइंदा तम्मा ग़ैबदान नया अल्लाह ग़ैबदाना कुल्ला अक़ूल लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूल लकुम इंनी मलक साईं फरमाइंदा मां ग़ैब जो इल्म है ग़ैब जो इल्म गुज के जान वारो आ राज़न के जान वारो आ तो सिर्फ जो सिर्फ हिकिड़ो अल्लाह साईं आलिमुल ग़ैब शहादत हुवर रहमानुर रहीम नबी साईं पाण दा चवंदा मां वटि ग़ैब जो इल्म नाहे नबी साईं जन पाण दा चवन त मां हाज़िर नाज़िर हिकिड़ो अल्लाह साईं साईं जन पाण दा फरमाइन मांजे हथ में नफ़ो नुक़सान नाहे नफ़े नुक़सान जो मालिक हिकिड़ो अल्लाह वाह ओ मुझा भाइरो ओ मुझा दोस्तो असा नबी साईं के मञण वारा हूं असा नबी साईं जा आशिक असा नबी साईं जा पतंग असा नबी साईं जा परवाना
असां नबी साईं जा शेदाई हूं अल्लाह जी ज़ात जो कसम हिन जमात में प्यारे नबी जी एडी मोहब्बत प्यारे मोहम्मद करीम जो एडो प्यारा हिन जमात में एडो नबी साईं जो इश्क जने खत्म नबूवत जी गाल थी अचे हज़रत मौलाना फज़लुर रहमान कायदे मिल्लत इस्लामिया खत्म नबूवत जे लाए पांजी जान निशावर कंदे फरमाए तो यार मां पांजन बच्चन बारन को मोकलायो मां कफन पान सां गॾु खयो आहियां असां जेसि ताईं जीअराऊं त खत्म नबूवत जे मथां कंहिंखे आङुर करण जी बि ताक़त न थींदी आङुर करण जी बि जुरत न थींदी जेकॾहिं खत्म नबूवत जे मथां का आङुर खजी त बाह कटे छॾींदासीं का अख ज़ाहिर थी त तारो कॾहिं फिटी कंदासीं हाँ को माण्हू ज़ाहिर थियो खत्म नबूवत जे मथां हमले करण जे लाइ त उन्हनि जे सॼे खानदान खे ख़त्म कंदासीं आख़िर में नबी साईं जी मोहब्बत में नबी साईं जे प्यार में नबी साईं जे इश्क में हज़रत मौलाना फज़लुर रहमान जे अखरनि मां पाणी वही आयो आहे केड़ी गुस्ताखी तागे न जमात में नबी साईं जी नजर थी अचे केड़ी बेदबी आहे हणो हणा लगी पई आहे फतवा जेको कावड़जे तो बसे वाह भी नबी के नथा मने हे इनकारी नबी जा हे गुस्ताख नबी जा अजीजो माण्हुनि जी फूकुनि ते न लॻो माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते न लॻो पाण खे तबाह न कयो बर्बाद न कयो रुसवा न कयो ख्वार न कयो हीअ जमात हक़ वारी जमात हीअ जमात नबी साईं जी आशिक जमात हीअ जमात नबी साईं जी परवानण जमात तव्हां ॻाल्हि त कयो आख़िर हिन जमात में तव्हांखे नबी साईं जी गुस्ताखी नज़र अचे कहिड़ी थी हिकिड़े को पुछां पियो कयां भाजो तव्हां हिन जमात जे मथां कावड़िया पिया हूंदा हो त हिन जमात में नबी साईं जी बेदबी आहे गुस्ताखी आहे केड़ी तव्हांखे गुस्ताखी थी नज़र अचे चई साईं नबी साईं खे हीअ जमात नूर करे न मञींदी आहे अदा असांजो अक़ीदो ईमान आहे त मिठड़ो मोहम्मद करीम नूर आहे चओ ॻाल्हायो नथा यार नबी साईं नूर आहे नूर जी माना आहे रोशनी मुंहिंजे पहिरियां प्यारे नबीअ जो चेहरो मुबारक नूर मुझे प्यारे नबी जा हथड़ा मुबारक नूर मुझे प्यारे नबी जा पेड़ा मुबारक नूर मुझे सोने नबी जो सजो जिस्म मुबारक नूरी नूरा नूरी नूरा कद जाकुम मिनल्लाह नूरु व किताब मुबीन असां मञींदा आहियूं नबी साईं खे नूर करे रोशनी करे नबी साईं खे मञींदा आहियूं पर नबी साईं जी ज़ात इंसान नबी साईं जो बाबू अब्दुल्ला इंसान नबी साईं जी अम्मा आमना इंसान नबी साईं जा चाचा इंसान नबी साईं जो कुटुब कबीलो इंसान नबी साईं इंसानन पैदा थिया नबी साईं जे सदके इंसानन खे इज्जत नसीब थी आहे मान नसीब थियो आहे शान नसीब थियो आहे ऐं क़ुरान मजीद में अल्लाह फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम चार कसम खणी अल्लाह त बराबर मां अल्लाह नूरी भी पैदा कया
बराबर मां अल्लाह जिन्न भी पैदा किया, बराबर मां अल्लाह कमो पेशरना हजार मखलूकात पैदा किया, पर वडी सुए से बया नसीब फरमायो त इंसानन के नसीब किया। वरी बीजा देर फरमायो वलकद करमना बनी आदम, अल्लाह फरमायो हां बराबर मां अल्लाह मलाइका नूर मो पैदा किया, बराबर जिन्न बाहिम पैदा किया, बराबर मां अल्लाह कमो पेशरना हजार मखलूकात पैदा किया, पर मां अल्लाह वडी इज्जत वडो मान वडो शान नसीब किया त आदम जी औलाद के इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफा। अल्लाह फरमायो मां आदम जी औलाद के आदम के पंहिंजो नाइब बनाया, पंहिंजो खलीफो बनाया। ओ सही भला एडी इज्जत आदम जी औलाद के शो, एडो मान आदम जी औलाद के शो, एडो रुतबो आदम जी औलाद के शो। अल्लाह फरमायो जवाब में इन जे करे मां आदम जी औलाद के इंसानन के मां ने रुतबे शान वारो बनाया, इज्जत वारो बनाया। जो मां इन इंसानन मां आदम जी औलाद मां सब नबी पैदा तके पर मिठड़ो मोहम्मद करीम जड़ो लाल भी इन आदम जी औलाद मां इंसानन मां पैदा कर फरमाया है। मां अल्लाह से सोने नबी मिठड़े मोहम्मद करीम जे सदके सारी कायनात जे इंसानन के इज्जत मान शान मर्तबे सा नवाजे तो छड़िया। हेरी जे तो नबी सही नूर मो पैदा थिया, अदा नूर मो त मलाइका पैदा थिया है ना। तो मलाइकन के अबू मां आहे बच्चा बार अथन घर घाट अथन छोट मास आद अजीजो संभालो यो तो नबी सही पान ऐलान करेगा अल खत्म कई कुल्ला कुल लकुम इंदी खजाइनुल्लाह वला आलमुल गैब वला अकूल लकुम इन्नी मलक। सही फरमायो मां मलाइका आया, मां इंसान मां बशरा मां मानू अल्लाह सही मुझे मदो मेहरबानी फरमाई जो मुखे नबूवत नसीब फरमाई दे, रुगी मुखे नबी न क्यों दे बल्कि आखिरी नबी बनायो ते, खातम नबीन जो ताज रखियो ते। वलाकिन रसूल अल्लाह व खातम नबीन, अल्लाह से मुखे आखिरी नबी बनाए, वरी मुझे मथो रहमतें बरकतें नूरानियत वारो कुरान मजीद नाज़िल कियो ते। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। पाण नबी से जे तो मलाइका नाया गाल खत्म थी कन बची। वला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल गैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक, मां मलाइका। वरी चवे तो करो दोस्त नबी